सिंधी पढ़ण सिखो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां जेको सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं उहो जुमिलनि जी सूरत में ॻाल्हाईंदा आहियूं। जुमिला लफ़्ज़नि मां ठहंदा आहिनि, लफ़्ज़ आवाज़नि मां ठहंदा आहिनि, आवाज़ अखरनि मां ठहंदा आहिनि। हीअ जेके असां ॻाल्हियूं कंदा आहियूं, किसा बयानु कंदा आहियूं या किताब ते को सबक़ु लिखियलु हूंदो आहे, उहो जुमिलनि जी सूरत में लिखियलु हूंदो आहे। सिंधी पढ़ण जे लाइ लाज़मी आहे त पहिरीं असांखे सिंधी अखर अचणु खपनि, अखरनि खां पोइ आवाज़ अचणु खपनि, आवाज़नि खे मिलाए लफ़्ज़ तयारु करणु खपनि ऐं लफ़्ज़नि मां जुमिला ठाहे उन्हनि खे इबारतुनि जी शिकिल ॾेई ऐं असां पंहिंजो मक़सदु हासिलु करे सघंदासीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। सिंधी पढ़ण सिखो।